बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तग़फ़िरुल्लाह वस्तग़फ़र लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल मुतमइन्नीन वल मूक़िनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व हबीबिना व करीमिना व रहीमिना व महबूबिना व मरगूबिना व मतलूबिना व मअवाना व मलाज़ना व नूर अजसादना व नूर अरवाहना व नूर क़ुबूरना व नूर हशरना व नूर दीनना व नूर दुनियाना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना मुहम्मद व आलिही व सहाबिही व अज़वाजिही व अहल बैतिही व बारक व सल्लिम। बंदाए परवरदिगार उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफी अदारम मिल्लते हज़रत खलील खाक पाए औस आज़म ज़ेर साया हर वली। हज़रत भिटाई साहब रहमतुल्लाह ताला अलैहि बिज़ात बाबरकात इरशाद तो फरमाए त कंधे कशाला के चजा कंधे कशाला के चजा वेला बिच पया बधी सूरन संदरो डूंगर सब डोरिया सवे साथ गजान पर पुन्हुआ पार न हिकड़ो। ऐ मज़हर नूरे खुदा बलगल उलाब कमाली मौला अली मुश्किल कुशा कशफत जाब जमाली। हसनैन जाने फातिमा हसनत जमी खिसालिही यानी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लू अलैहि व आलिही। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। नबी की बज़्म सजाना तुम्हें मुबारक हो, रसूल पाक का आना तुम्हें मुबारक हो। खुदा की खास इनायत है अहले सुन्नत पर, नबी का जिक्र सुनाना तुम्हें मुबारक हो।
लगा के नारा रसालत का शानो शौकत से सारे नजद गिराना तुम्हें मुबारक हो। खुशी से महफले मीलाद मुस्तफ़ा करके गम्मो अलम को मिटाना तुम्हें मुबारक हो। निहायत वाजिबुल एहतराम अहले सुन्नत वल जमात जा उलमा इकराम मशाइख उज़्ज़ाम व बिरादरान इस्लाम तवा सारी जमात के खबर आए था जो भिरिया रोड में है अजीम शान जलसो बिनी जहान के सरदार रहमत वारे रसूल जे ईद मिलादुन नबी के सिलसिले में मुलाक़त कराए वियो आहे। तवा प्यारी जमात ज़ौक़ ऐं शौक़ सां आया हो ताजे मदीने वारे जौन जो शान ॿुधण जे वास्ते अचे हिते गॾु थिया है। बी तवाजी का दुनियावी लालच काने का या असा गवाही था जो सिर्फ अल्लाह के रजा के वास्ते आया हो और मदीने सरकार के खुशनूदी के वास्ते आया हो तो को यकीन समझ जाए असा जो अल्लाह भी सखिया मदीने वारे भी सखिया था जो खाली झोली हितो भरे हलंदा से लालत तो बड़े कंहिंजे मथो लाए शान मदीने वारे जो आहे। तकड़ में असा के पांजो वाइज करणो आहे छो तो मुखा बाद में लासानी खतीब मुफ्ती अब्दुल मजीद साहब वे भी तशरीफ खड़ी पता हुदा जा अचण वारा आहिनि। इंशाअल्लाह ताला ॿ कलाक उहे भी तकरीर कंदा पर तेस ताईं मां वाइद के हलाया थो जेस ताईं मुफ्ती साहब पहुची अचे। तो कलाक टाइम मिले सवा मिले डेढ़ मिले 2 मिलिया 3 मिलिया न आयो तो सुबुह मां कदो शाम। जी सही अल्लाह जी ज़ात बाबरकात पाजे मुक़द्दस कलाम मजीद में इरशाद फरमायो 5 सिपारे सूरह निसा में अल्लाह ताला तो फरमाए तो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। चुपचाप करे न ॿियण ॾींदासूं ॻाल्हाईंदासूं। इहो साईं मुफ्ती साहब हो जो तव्हां बस कयूं वेठा आहियो ॻाल्हाईंदासीं न त सलाम अलैकुम हलूं था। अल्लाह ताला ने फरमाया था वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब सां थो ॻाल्हाए। रब तो फरमाता है महबूबा जे कदे इहे पंहिंजे जानन जे मथा ज़ुल्म करे वेहन केर मुंहिंजा पाना तो रसूल पाक जा उम्मती थोड़ो ॻाल्हायो। जे कॾहिं ये पंहिंजे जानन जे मथा ज़ुल्म करे वेहन ख़ताउन जा थोड़ो मथे करे ॾेदा गुनाह जा कम करे वेहन ऐं वरी वॾी ॻाल्हि हीअ आहे त ज़ुल्म में को क़ैद न हो त हे गुनाह कनि हे गुनाह न कनि हे गुनाह कनि हे गुनाह न कनि न इहे न आहे चाहे कहिड़ो बि गुनाह करे वेहन पेरनि खां वठी करे मथे ताईं गुनाहनि में भरिजी वञनि। हे ज़मीन आसमान सॼो गुनाहनि में भरे छॾनि। हाणे अल्लाह साईं तो फरमाए पियो त मुंहिंजा महबूब जॾहिं मुंहिंजा इहे बाना चवनि त यार असां सॼी ज़िंदगी त गुनाहनि में बर्बाद करे छॾीसीं दुनिया जे तख़्ते ते जाबिर थी रहियासीं ज़ालिम थी
असांजे पाछे खां बि माण्हू डिॼंदा हा। हाफ़िज़ अली अकबर मिलियो बि दसियोसीं मारियोसीं मौलवी गुलाम हसन साहब बि असांजो कई लाराईंदो हो। पर हेॾे तवजो करे ॿुधो, सॼे दुनिया जे इंसाननि खां ॾाढो थी वञे, पर जेॾी महिल इहो अकेलाइप में वेहंदो वञी ऐं पंहिंजा गुनाह यादि पवंदसि ऐं कहारीअ रब जे ख़्याल वेंदुसि न त कंधा रब बंधा रब लुड़ी वेंदसि। नथा ॻाल्हाइनि हाणे ईअं आहे या न? चवंदो त हाफ़िज़ अली अकबर खां बि ॾाढो थुसि, मौलवी गुलाम रसूल खां बि ॾाढो थुसि, पर कहारीअ रब खां त ॾाढो नथो थी सघां। भिटाई घोट थो चवे त हीअं चवंदो, ओ इहो हिकिड़ो सुरीलो ॿिया कुल बेसुरायो। जेका ॻाल्हि हूंदी लॻंदी बाबा बेटा हिते फरमा ॿुध, ईअं चवंदो त ओ न कढेसि पिरीअ खे मुंहिंजी उमिरि त वेई मत वेखी ॾींहं विञाई या सरतियूं सभई हाणे पीरीअ में पेई थी अखियूं आरीअ ॾेखड़े। अल्लाह साईं तो फरमाए ॿुध मुंहिंजा सोना, पोइ जॾहिं मुंहिंजा इहे बाना चवनि त हाणे असां पंहिंजे रुठल रब खे कीअं परिचायूं, असांखे गुनाहनि जी माफ़ी कीअं मिले। अल्लाह ताला तो फरमाए पोइ त मुंहिंजा दिलबर अहिड़नि मुंहिंजनि बाननि खे घुर्जे त जाऊं कतो मोहम्मद जे दरवाज़े ते अचनि। दिल न ठरे वजा जो सुभान अल्लाह चओ हा खणी आश सोचो पर मीम मोहम्मद जे नाम सां था टहपानेल ठरल कन जो जाम ठरी पवे के बुधण साल बरन तुफेले महबूब जे था तवकल वारा तरन गुलाम नबी हर भाव ले शलहरा भाग वरन से बुढ़ी खे नमरन जन सित रखो हिन ज़ात सां। सुभान अल्लाह। अॼु न तव्हांखे पतंगो परवानो बनाईंदासीं त कॾहिं बनाईंदासीं? इहे तव्हांजे ज़बान जा वर वकर असां न कढंदासीं त ॿियो केरु कढंदव? इहे एॾा दॿायल हो छा? महबूबा तुंहिंजे दरवाज़े ते अचनि यार। हक़ त ईअं हूंदो आहे त जंहिंजो गुनाह कजे त उन्हीअ जे दरवाज़े ते वञिजे नी। अदा हा या न त कयो? जंहिंजो गुनाह कजे त उन्हीअ जे दरवाज़े ते वञिजे न। अरे मां गुनाह थो कयां, मौलवी साहब गुलाम हुसैन मौलवी साहब पके वटि गुलाम रसूल ॾे चवंदा त मौलवी तूं त को चूत आहीं। बाबा जंहिंजो गुनाह कजे उन्हीअ जे दरवाज़े ते वञिजे। साईं मुफ्ती मोहम्मद रहीम खे मेल वठा, अब्दुल कादिर साईं जीलानी के मेल वठा, न्याणियूं मेल वठा, कुरान मथे ते खड़ा, मौलवी साहब जे दरवाज़े ते वञा। साईं असां तुंहिंजा ॾोही हे सैयद मेल, कुरान मेल, न्याणियूं मेल, उस्ताद मेल, असांखे माफ़ी ॾे। ईअं आहे न? ईअं आहे न? हर को मञो था? पोइ असां गुनाह कंहिंजा था कयूं? ॾाढा था ॻाल्हाइनि। नमाज़ूं कंहिंजूं नथा पढ़ूं, रोज़ा कंहिंजा नथा रखूं, बेफरमानियूं कंहिंजूं था कयूं, ख़ुदा जे ज़ात जूं न। पोइ हक़ त इहो आहे त असां अल्लाह जे दरवाज़े ते वञूं त तूं असांजो रब, असां तुंहिंजा बाला। हक़ बि इहो आहे त गुनाह तुंहिंजा था कयूं, तुंहिंजे दरवाज़े ते अचो, महिरबानी करे तूं असांखे माफ़ी ॾे। अल्लाह साईं तो फरमाए था हा बराबरि हक़ इहो आहे त जंहिंजो गुनाह कजे उन्हीअ जे दरवाज़े ते वञिजे। पर मां पंहिंजे महबूब जो शान तो बुलंद कयां त इहे सजन ठरनि, दुश्मन सड़नि। सीनो त कहिड़ी इज़ात था थिए साहिब, ॿुधी बि नथो मरे। आशु सोचरे बदलून नसीबन वारनि खे हीअ नेमत थी या नसीब न त काॾे तुंहिंजो मुंहिंजो वई काॾे हो तो हबीब। ओ मिस्कीन मुबारक थई 24 दफ़ा
गरीब, छोट गुलाम नबी अदा असा हुआ से जोर गरीब, पर अचल साल अजीब पाजी उम्मत आसूदी रखी। महबूब ये तुझे दरवाजे ते अचल हाणे हे वरी छा चवंदा आहिनि ॿिया ड्रिगनि दाड़नि वारा खिलाफ़ न बाबा ये सुन्नी ये मुशरिक ये बिदअती हाणे साईं अल्लाह जे ज़ात खे छॾे करे वरी पीरनि जे पेरनि ते किरिया पिया आहिनि। बाबा हो पाण अल्लाह जा बाना रब जा मुहताज अल्लाह 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 बाबा अल्लाह अल्लाह आ भेड़ा दिल्लीअ जा ठग ॿुधो न ॿुधो इहे ॻाल्हाइबो। अरे तोखे ख़बर है त अल्लाह अल्लाह हिननि खे ख़बर न आहे त को अल्लाह अल्लाह तव्हांखे ख़बर न आहे ॻाल्हायो छो न था पोइ हथ मथे खणी करे जवाब ॾियो अल्लाह अल्लाह न सब के खबर आहे अहिड़ा वाइदा न कंदो कर तोखे भी खबर है त अल्लाह अल्लाह असांखे भी खबर है त अल्लाह अल्लाह ओ हीअ ॻाल्हि कर जाऊं लवारी जंहिंजे फेरो आहे असांखे अल्लाह न चवे असांखे कहिड़ी ज़रूरत पई त रसूल जे दरवाज़े ते वञूं हा। अरे खुदा जे क़ुरान जो इनकार थो करे काफ़िर थो थिए। महबूबा अचनि इहे तुंहिंजे दरवाज़े ते दरवाज़ो भी तो दरवाज़ो है ना यही दर है जहां शाहान दुनिया सिर झुकाते हैं सवाली बन के आते हैं मुरादे लेके जाते हैं। मुझे उस्ताद बुलबुल सैयद रहमतुल्लाह अलैहि शेर पढ़ना महबूबा हाणे तुझे दरवाजे जो मानन गुनहगारन के दस ॾिनो आहे तुझे दरवाजे ते अचनि पोइ जॾहिं अचे पहुचनि न हाणे छा कनि फस्तगफिरुल्लाह गिचीअ में ॻारा पाए पंहिंजनि गुनाहनि जी माफ़ी मां रब जे ज़ात खां घुरनि अचनि तुंहिंजे दरवाज़े ते माफ़ी मां अल्लाह जे ज़ात खां घुरनि इएं चवनि त पाए पांद गिचीअ में अंगन जे अचनि त अव गुण ऐब कचायूं ढकन थी ढकजनि तोड़े लख हुजनि त बि माफ़ियूं ॾिजनि मेंधरा अचन तुझे दरवाजे थे पाजन गुनाहन की माफी मां रब जे ज़ात खां घुरन हाणे हेर ॾिसजो पाता से हबीब जे दरवाजे ते हाणे गिचीअ में ॻारा हे पटका मेर ओ साईं रुसी वियो आहे त परच साईं असांजो रब तूं आहे गुनाहन जी माफ़ी ॾे अल्लाह ताला थो जवाब ॾे पंहिंजे बाने खे ॿुध ॻाल्हि मां माफ़ी ॾियां त मां ॾेई सघां थो बख़्शा त बख़्शे सघां थो मां खां को ॿियो पुछण वारो कोन्हे त हिन ज़ालिम खे तो छो माफ़ी ॾिनी छो हिन खे तो बग़ैर हिसाब किताब जे जन्नत जो मालिक कयो को बि मां खां एतिराज़ करण वारो पुछण वारो कोन्हे पर मां माफ़ी न ॾींदुसि। ॻाल्हायो माफ़ी मां न ॾींदुसि साईं सबबु माफिया जे न ॾियण जो सबब अल्लाह ताला तो फरमाया बद सबब यो त वस्तगफर लहुमुर रसूल वाह साईं वाह जे रसूल जे दरवाजे जो दस ॾिनो थमाव इहो तव्हांजी सिफारिश करे इहो तव्हांजे लाइ मूंखे चवे केड़ी का जनवरी जी का थध तक न पई जो हीअं कूड़ा लगा बैठा है भेड़ा सॼो महीनो असां धिका खाधा आहिनि सॼी सिंध खे लताड़ियो आहे हे हिकिड़ी रात में ही पूरा थी विया आहिनि। जंहिं रसूल जे दरवाज़े जो ॾस ॾिनो तमाम इहो तव्हांजे लाइ मूंखे चवे वाह जो असां कोन हलंदो सारे मुफ्ती साहब को जे मोह जे अब्दुल मजीद बाक़ी असांजी दाल न करी आहे तव्हां सां जाते माण्हू पुॼी न सघंदो उते भॼण कमु वरियामन जो आहे।
छा कयूं भला? इहो तव्हांजे लाइ मूंखे चवे, छा चवे? मूंखे ईअं अर्ज़ु करे त मुंहिंजा मौला हिननि गुनाहगारनि खे हिकु त मुंहिंजे दरवाज़े जो ॾसु न ॾे हा, पर जेकॾहिं मुंहिंजे दरवाज़े जो ॾसु ॾिनो अथनी त मां सखी मुहम्मद पंहिंजो तॾो किनो कीअं कयां? हाणे महिरबानी कर हिननि खे माफ़ी ॾे, गुनाहनि ॾे, न ॾिसे न मां मुस्तफ़ा जी सिफारिश थो कयां। खुदा जो कसम आहे, अल्लाह ताला तो फरमाए बदरुगो तव्हां गुनाहगारनि जी बदकारनि जी नेक हुजे या बदकार हुजे, रुगो मुंहिंजो महबूब पंहिंजा लब मुबारक चोरे पंहिंजे ज़बान मुबारक सां चवे त मां को तव्हांजे गुनाहनि ते थोरो ई ॾिसंदुसि त हे हेॾो ज़ालिम आहे, हेॾो बदमाश आहे, हेॾो गुनाहगार आहे। अरे दा हितो भिरिया रोड जो हिकिड़ो ऐसे शो मुंहिंजो हुजे दोस्त, हिकिड़ो को ॾोही, को चोर, को धाड़ेल, को मुजरिम, को फाथो, मां वञासि उथंदो, भाकुर बि पाईंदो, बोतल बि सेवन बि पियारींदो, मोली साहब ॾे हाल अहवाल, बाबा हे जेको असांजो माण्हू हिते पकड़िजी आयो आहे सो महिरबानी करे इन्हीअ खे त छॾ, त ईअं हिकदमि हीअं तारा फोटारींदो। हा मां तोखे चङो सम्झंदोसि, पर अॼु ख़बर पई आहे त चोरनि जी नानड़ी तूं आं। अरे अलाह जो नालो थो ॻाल्हायो। चइबो त मस्जिद जे हुजरे में पथारी वेठो थो हलाए न, मौली साहब तुंहिंजो कमु करो, तूं वञी मदरसो पढ़ाए, तालिब पढ़ाए, बाहिद कर, अहिड़े ज़ालिम जे लाइ तूं मूंखे सिफारिश करे थो अचे? अरे मूंखे बि उन्हीअ सां गॾु अंदरि काठ में हलंदो हे सूबेदार साहब सदको वञासि सूत अथऊं। पर वाह मुंहिंजा बुरदबार रब, अल्लाह सो फरमाए त जहीं न बि मुंहिंजे महबूब जी दिलि ठरियल हुजे, रुगो पंहिंजा लब मुबारक चोरींदो वञे। मूंखे कसम आहे पंहिंजे इज़त ऐं जलाल जो त लवजदुल्लाह तव्वाब रहीम आहे, क़ुरान पियो अथव लवजदुल्लाह तव्वाब रहीम। मां उन्हीअ जी तौबा क़बूल कयां, मां रब वॾो महिरबान वाया, पर शर्त इहो आहे त तव्हां गुनाहगारनि जी सिफारिश हसन हुसैन जो नालो करे। आशिक़ तो चवे बदलाम लुत्फ ऐं वारसी, कंदो लखन जी लजपाल, मोहम्मद जंहिंजे नाम में आमी मुहिमी मुवैदाल, हिकिड़े ई मैदान में हूंदो राजन जो रखवाल, गुलाम नबी खमड़ो न कर पोइ कहिड़ो पवंदो काल, जॾहिं जानब हुस्न जमाल पंहिंजो खिली खोले बीहंदो। मरहबा हेरे ख्याल आहे जमायत जो वाइज बने थो त पोइ मां कया न त सलाम अलैकुम हलामत हो। शाबाश। चो त बाबा हिकिड़े स्टेशन लॻी पई आहे, रुगो टिकेट वठ वरी गाॾीअ में चढ़। इहो तव्हांजी सिफारिश करे और तव्हां को तो पुछां भली कसम अथव रब जो, अरे साख ते तो तव्हां को पुछां सिफारिश सजण जी कबी या दुश्मन जी? हथ मथे खणी करे जवाब ॾे। सजण जी कबी न, सिफारिश वफ़ादार जी कबी आहे, पंहिंजे जी कबी आहे, पराए जी न कबी आहे। त जेके बि रसूल पाक जे उम्मत में टोला पड़िया, फिरका थिया, ख़ुदा जो कसम मां ईमान सां थो चवां पियो त वफ़ादार जमायत आले सुन्नत वल जमायत आहे, मदीने वारे साईं जी। अरे नबी पाक जे इल्म गैब के मञण वारी सुन्नत जमात, नबी साईं के नूर करे मञण वारी सुन्नत जमात, नबी के रूहानियत सां हाज़िर नाज़िर करे मञण वारी सुन्नत जमात, मदीने वारे जे मिलाद करण वारी सुन्नत जमात, महबूब जे ख़ुशीअ में जुलूसन जे कढण वारी सुन्नत जमात, दिल पर रहमत वारे रसूल जो शान ॿुधी करे रुवण वारी सुन्नत जमात। बाक़ी वारे जेको बेअब मुहम्मद मुहैब कढंदो पोइ हैफ हुजे इन जे हालत जो पंहिंजे किन्हीअ ज़ालिम ऐब न थो करे, जेका
का 24 कलाक रेशम गलियूं घुमंदी थी वॾेसि नथा ॻाल्हाए अञा सोचण दवाए तूं कर पंहिंजे मौलवीअ मां ऐब न कढंदा जेको 24 कलाक पैती खयूं चंदो कंदो पिनंदो थो वधे पंहिंजे मौलवीअ तो पंहिंजे लीडर तो पंहिंजे क़ाइद मां ऐब न कढंदो ऐब कढे तो हुजूर जे इल्म मां तो ऐब कढे जेका गुल मुफ्ती साहब करे अरे भला ॿुध तव्हांजो जेको फलाणो मौलवी साहब ईंदा कुझु इल्म अथसि अरे मौलवी साहब इल्म तो पुछी असांजे मौलवी साहब जो इल्म इहो जेॾो थुलो मतारो हूंदो बसि इहो आहरजी वेंदो बाबा असांजे मौलवीअ खे सभु इल्म आहे ऐं भला मदीने वारे खे इल्म कुझु ख़बर अथसि कुझु ख़बर न अथसि हाणे हिन जे मौलवीअ खे ज़माने जे मौलवीअ पढ़ायो सभु ख़बर अथसि ऐं जेके ख़ुदा थो पढ़ाए मोकिले उन्हीअ खे कुझु ख़बर आहे त कुझु ख़बर न आहे अञा इन्हीअ खे कुझु न चओ अल्लाह जे ज़ात पढ़ाए मोकिलियो अथसि अर रहमान अल्लमल क़ुरआन खलक़ल इंसान अल्लमहुल बयान रहमान पंहिंजे महबूब खे क़ुरान सेखारियो आहे कंहिं सेखारियो अथसि कंहिं पढ़ायो अथसि इहो ई सबबु हुयो जो ख़ुदा जे ज़ात बाबरकात जे मुहबत इहो न सठो त मुंहिंजे मुहम्मद यार खे को दुनिया जो को मौलवी या को मुफ्ती पढ़ाए पोइ सुभाणे चवंदो वधे त मुहम्मद मुंहिंजो शागिर्द आहे मुहम्मद मुंहिंजो शागिर्द आहे मुहम्मद मुंहिंजो शागिर्द आहे उस्ताद जो अदब करणो पवंदो जुती खणी पवंदी लठ खणी पवंदी जोर ॾियणा पवंदा मथे खे मालिश करणी पवंदी ख़ुदा तो फरमाए पियो त मुंहिंजा महबूब इहो मां अल्लाह किथे तो सही सघां हाणे तो अल्लाह चवे त उस्ताद थो थिए मां अल्लाह शागिर्द थी तूं मुहम्मद रसूलुल्लाह कोर्स जो किताब थो जाए कलामुल्लाह मदरसो थो जाए अर्श आज़म मां ख़ुदा तोखे पाण थो पढ़ाया पोइ सॼी दुनिया जे वास्ते उस्ताद ऐं मुअल्लिम तूं बणिजी वञ टके जो पिनड़ो मुलो थो चवे त नबीअ खे का ख़बर न आहे कुझु ख़बर अथसि कुझु ख़बर न अथसि राजो मुझे महबूब जे दरवाजे दे अरे रखो त तस्वीर हाणे घड़ी खेलो माण्हुनि खे तो ॾेखारे पढ़ी हेॾे ख़्यालु करे वे असांजो मदीने वारे जो शान न इहो छा आहे ठक ठक सुल्तान बाहू तो फरमाया था तस्बीह फ्री ते दिल नहीं फिरिया की लेना तस्बीह फर्के हूँ इल्म पढ़िया ते अदब न सिखिया की लेना इल्म नू पढ़ के हूँ चिल्ले कटे कुछ न खटिया की लेना चिलिया पढ़ के हूँ जाग बिना दुध जम दे नखी हजरत बाहू भावे लाल होवन कर कर के हूँ अल्लाह अकबर या रसूल अल्लाह या अली हथ मथे करी करे जवाब दे मौला अली साईं जो नारे हैदरी दिगे थो त मथां निकाह भॼी पवे हाणे इहा हिकु आयत मुबारक मदीने वारे साईं जो वसीलो साबित आहे ॻाल्हायो आहे वसीलो साबित या न वरी जेकॾहिं चवनि पोइ वरी वरी हेॾे माॾे ॾिस न थोड़े के खणी वरी चवंदा त हा हा बराबरि जाऊ का आहे असां नथा मञूं छा बराबरि नबी साईं जे रसूल पाक जे दरवाज़े जो अल्लाह ॾस ॾिनो आहे त जाऊ क वञो मुस्तफ़ा जे दरवाज़े ते पर इहो पर छा आहे पर इहो रसूल जे ज़ाहिरी ज़िंदगीअ में हुक्म हुयो नबी साईं जे विसाल मुबारक खां बाद में इहो हुक्म मनसूख आहे सदका वॼाए तुंहिंजे इल्म अथव इहो त घर में वेठो तो फतवा हुजे हज़रत सुल्तान बाहू तो चवे त पढ़ पढ़ इल्म हज़ार किताबा आलिम होवे सारे हू पर हिक हरफ इश्क दा पढ़न न जानन भुले फिरन बेचारे हू लख निगाह हुजे आलिम वेखे किसे न कंधी
ही चाढ़े हूं, पर एक निगाह हुजे आशिक वेखे लख हजारा तारे हूं। इश्क अकुल विच भारी मंजिल सए कोहां दे पाड़े हूं। जिढ़ा इश्क खरीद न कीता हजरत बाहू, ओ डूही जहाने मारे हूं। वाह वाह। लाफी हयाती ही वला बअद वफाती, यो चाऊ का जो हुक्म रसूल पाक जे ज़ाहिरी जिंदगी में भी आहे, नबी साईं जे विसाल मुबारक का बाद में कयामत ताईं यो हुक्म आए। ये मुस्तफा जो वसीलो। बी आयत मुबारक बुधो, अल्लाह ताला तो फरमा पियो था कद नरा तकल्लुब वजहिका फिस्समा। आया तो कुरान जो हाफ़िज़ 7 ने पंहिंजी बोतल प्यारी दो मां को ॿुधाए त मां कहिड़े सिपारे मां कहिड़ी सूरत मां पढ़ी आयत। हिकु ॿ टे कंहिं न ॿुधायो। हाँ माशाअल्लाह थी तुंहिंजी बोतल 7। सिपारो बियो सूरत बकर। अल्लाह ताला तो फरमा बदकत नरा तकल्लुब वजहिका फिस्समा। महबूबा महबूबा महबूबा, है अल्लाह अल्लाह से जल्ल शानो तो फरमा तो महबूब असा तुझो आसमान ॾाहो हर हर मुंह करण ॾिसी रहिया आहियूं। सोना तुझे कदे माॾे थो ॾिसे त मां रब बि तुझे मुंह मुबारक खे पियो थो ॾिसां। इहे अहिड़े ॻाल्हियूं माण्हुनि खे छो नथा ॿुधायो? ज़ालिमा अल्लाह ताला तो फरमा पियो त ऐ महबूब असां तुंहिंजो आसमान ॾांहुं हर हर मुंह करण ॾिसी रहिया आहियूं। छा हक़ीक़त हुई? तमां सारी जमात खे ख़बर आहे त अल्लाह जी ज़ात सभिनी नबियनि खे क़िबलो बैतुल मुक़द्दस करे ॾिनो। कहिड़ो? थोरो ॻाल्हायो, ॾाढा आवाज़ जो चुप करे न वियो। बैतुल मुक़द्दस सब नबी सगोरा बैतुल मुक़द्दस रे मुंह करे नमाज पढ़ी रहा। जेडी मला हसन हुसैन जे नाने जो वारो आयो तो खुदा फरमाए त मुंहिंजा सोहणा तू भी बैतुल मुक़द्दस रे मुंह करे नमाज पढ़। हाज़िर साईं 1 महीनो 5 महीना 10 महीना 12 महीना 15 महीना 17 महीना लगो लाग खातून जन्नत जे बाबे बैतुल मुक़द्दस रे मुंह करे नमाज पढ़ी आ। औ ता हिकड़े ॾियारे दुश्मन दीन जा यहूदी मदीने जा टिटु जनी अरे मोहम्मद थो चवे त मां शान वारो न चाहां त न ईसा हुजे हां न मूसा हुजे हां। वेखो थो असांजा अंदर साड़े पोजे एडो मोहम्मद खुदा के प्यारो बात खुदा किबलो पांजो अलग करे छो न थो जेसे इहो त असांजे मूसा कलीमुल्लाह जो किबलो आहे। जेड़ी मल जो या रहमत वारे रसूल जे कन मुबारक दे गाल पाती त पाण सरदार बेपहरीअ जे नमाज में बीठा आहिनि त अल्लाह अकबर है। पोयों सहाबा किराम रिदवानुल्लाह तआला अलैहिम अजमईन जी जमायत बीठी आ। वरी इश्क ॾिस जा सहाबन जो जेड़ी मल अल्लाह अकबर करे माण्हू बीहंदो वा त हुकूमत सजदे वारी जगह ते ॾिसो। काथे ॾिसो? सजदे वारी जगह ते ॾिसो। पर आडो मदीने जा साईं बीठा हूंदा हा मुसल्ले ते। पोयों असहाबन जी जमायत त असहाबी सजदे वारी जाइ ते थोरा ई ॾिसंदा हा। अल्लाह अकबर वरी हीअं कयूं बीठा महबूब जे मुंह मुबारक ॾे ॾिसंदा हा। अचड़े त मैदान ते त पेट त फाड़िया
दे नंदे फतवा न तॾहिं हिकिड़े आशिक चयो त कासिया ओ कासिया खोल किताब ॾसी एॾूं वक्त नमाज ओॾूं यार आ गए एॾूं पेश इमाम अज़ान ॾिठी घुंड खोल ओॾूं दिलदार आ गए पोइ तो चवेसि हाणे फतवा ॾे त नमाज पढ़ां या दीदार करां तो इश्क जे जहान में पेरी कोन पातवा पिनना चवे तो त ॾे फतवा त हाणे नमाज पढ़ां या दीदार करां मेरी सोच ते पानी तार आ गए गाजी अचो बाबा या फतवा असा को जोरा शरीयत पाक ज़ाहिर ते आ आशिक तो पांजो पाण के चवे त नमाज कज़ा पे पढ़सू शफकत उठी अदब कनू सरकार आ गए या रसूल अल्लाह या अली हेॾे ॿुधाना बस मदीने जा साईं नमाज में बीठा त नमाज जे दौरान ही दिल पर हबीब के दिल मुबारक में ख्याल थियो त मां पंहिंजे रब के अर्ज़ कयां त माखे क़िबलो अलग करे दे बीठा पाण नमाज में हिन मथे आसमान ॾे मुंहुं मुबारक करे ॾिठऊं जेको मुला चवे तो त नबी असां जहिड़ो असां नबी जहिड़ा तू नमाज में मथे ॾिसंदे त मौलवी गुलाम हुसैन सिकंदरी फतवा ॾे त नमाज भॼी पई थोड़ू ॻाल्हायो आहे न मां ग़लति थो चवां अरे तू असां नमाज में मथे ॾिसंदासीं नमाज भॼी पवंदी पर हसन हुसैन जो नालो नमाज में मथे मुंहुं करे ॾिसे त अल्लाह क़ुरान लाहेसि दुनिया के तो पाने जड़ो जमे अल्लाह ताला तो फरमा बदकत नरा तकल्लुबा वजह का फिस्समा महबूबा सा तो जो बार बार आसमान ॾांहुं मुंहुं करण ॾिसी रहिया आहियूं हर हर जो तू आसमान ॾे ॾिसे थो त असां बि तुंहिंजे चेहरे ॾे पिया था ॾिसूं तो न ॾिठो अथसि तॾहिं तो पाण जहिड़ो चवेसि जन ॾिठो आहे उन्हनि खां पुछऊं काथे सुभाणे लाइ कोन्हे महीने महीने में जलसो कराए वाइदो वा ॾाढ़ीअ जो कोन वठंदो मां नज़रानो हे सिधा करे हे यूं असांजे वाइद में हीअं थी वियनि मां चयो त इन्हनि न ॾिठो आहे तॾहिं खां पाण जहिड़ो चवनि जन ॾिठो आहे उन्हनि खां पुछऊं 11वीं सदी जो वा सैयदा बुखारिया सूफन जो सरताजा लतीफ जेड़ी मल जो दीदार कयो त ताह करे थो चवे त कोड़े कमर उभरन ऐं शम्स सवहज़ार पर जे मुंह पिनी ज़ाहिर थिए रुगो फीही पतीवार त पोइ सारी सभ जमाल चंड चांडो की न करे हजरत सुल्तान बाहुआ के दीदार जो जबे गंद जुल्मात अंधेर गुबारा राखे खौफ खतर देहू मुख आप हयात मुनब्बर जिस्मे उते साये जुल्फ अंबर देहू मुख महबूब दा खाना काबाओ जिथे आशिक सजदे कर देहू दो जुल्फां विच नैन मुसल्ले जिथे चारू मजहब मिलदे हूं मिसल सिकंदर ढूंढन आशिक एक पल आराम न कर दे हूं किधर नसीब जिन्हा दे हजरत बाहू ओह घुट उठे चाह भर दे हूं असांजे हाजी साहब के दीदार जो दाह करे तो चवे बद चोॾहीं रात जे चंड जी या चांडो की मशहूर पर हिकिड़ो वार हुजूर जो जे ज़ाहिर थी पे ज़हूर त हिन जो सारे मुल्क में नूर न ॾिसजे मूर मोहब्बत वारनि खां पुछी ॾिस महेसर मज़कूर से चवंदा हो तो हुजूर असांजो नूर वाला नूर वाला
रसूल अल्लाह, या अली, नारे पीर, दम दस्तगीर। मथे आसमान ने ॾिठो, इहा ॻाल्हि ई न। हाँ मजा साईं ॻाल्हायो, ठहंदासीं ठही पवंदासीं। बिड़ी जेको यार थींदो आहे इन जहिड़ो को दोस्त ई न आहे। अल्लाह ताला फरमास त मुंहिंजा महबूब तुंहिंजो असां आसमान ॾांहुं हर हर मुंहुं करण ॾिसी रहिया आहियूं। फलन वली जन्नक क़िबलतन तरदाहा, जेको तुंहिंजे दिल में इरादो आहे, जेका तुंहिंजे दिल में मर्ज़ी आहे, जेका तुंहिंजी ख़्वाहिश आहे न, उहा बि असां ॼाणूं था। मुंहिंजा महबूब, हाणे मां अलाह तोसां वाइदो थो कयां त मां तोखे इहो क़िबलो करे ॾींदुमि जंहिंमें तूं राज़ी आहीं। ॻाल्हायो, करे ॾियां हाज़िर, करे ॾियां जंहिंमें तुंहिंजो रज़ामंदो आहे। मां इहो क़िबलो तोखे करे ॾींदुसि। त वरी नमाज़ में ई अलाह जे हबीब पंहिंजे रब खे अर्ज़ु कयो त मुंहिंजा मौला तुंहिंजो वाइदो पको आहे, तूं मूंखे करे ॾींदे क़िबलो अलॻि इहो ई करे ॾींदे जंहिंमें मुंहिंजो रज़ामंदो आहे। पर कॾहिं त अलाह पंहिंजी मर्ज़ी न हलाई। ख़ुदा ईअं न चयो त 15 तारीख़ 10 तारीख़ 17 तारीख़, न न, जेॾी महिल महबूब अर्ज़ु कयो त मुंहिंजा मौला कॾहिं, रब फरमाइस त जॾहिं तूं चवीं। ॻाल्हायो, अदा असांजो बि माण्हुनि सां कमु आहे, ढोरनि सां कमु न आहे। ॻाल्हायो त सही न। अरे सोणे सरदार जी इहा तारीफ़ हले त तुंहिंजो चेहरो गुलाब वांगुरु थींदो वञे, गुलाब जुलाब वांगुरु न थिए। जॾहिं तूं चवंदे तॾहिं करे ॾियां। ख़ुदा खे कंहिंजी कान आहे, नबी हुजे, रसूल हुजे, कलंदर हुजे, दस्तगीर हुजे, कंहिंजी कान कान्हे, सो पे परवाह बेनियाज़ आहे। पर अल्लाह जे ज़ात जो इहो महबूब सां प्यार आहे। अल्लाह साईं तो फरमाइश पे त महबूब जॾहिं तूं चवे। हाणे वरी ॾिसजां त पंहिंजे आशिक़ अल्लाह सां अंगल थो करे। मुंहिंजा मौला हाणे जेकॾहिं चवे थो त जॾहिं तूं चवे त मां तोखे क़िबलो करे ॾियां त पोइ महिरबानी कर मूंखे हाणे जो हाणे क़िबलो अलॻि करे ॾे। त ख़ुदा ईअं न चयोसि त भला ॿिए परीअ जी नमाज़ त पूरी कर। ॻाल्हाए छो नथो? पोइ टे परीअ मां जिब्रील खे दस्तावेज़ ते लिखी असली सते फारम ते चाढ़े मोकिले थो ॼाए इहो क़िबलो न। अल्लाह ताला फरमाए त मुंहिंजा महबूब जेकॾहिं तुंहिंजी हाणे ई मर्ज़ी आहे त पोइ नमाज़ बि मुंहिंजी, तूं बि मुंहिंजो, माई तुंहिंजो। फवल फवल हाणे ॻाल्हाए न, हाणे ॻाल्हाए न। फवल हाणे ई फिर वज हक शतरल मस्जिदिल हराम। हाणे तूं इन क़िबले ॾे मुंहुं मुबारक करे नमाज़ पढ़। मुंहिंजा मोहबत जो क़िबलो इहो आहे त नमाज़ जे दौरान हाणे ईअं करे सम्झो त हेॾे बैतुल मुक़द्दस आहे, साईं जो मुंहुं मुबारक हेॾे आहे, ख़ुदा जो हेॾो ऑर्डर मिलियो त उते ई वरी साईं जन मुड़ी वरी हेॾे मुंहुं कयो त पोइ असाबनि जी जमात वेठी इम्तिहान उन्हनि जे लाइ अचे पियो। तुंहिंजो असांजो बिरिया रोड जो को पेश इमाम को नमाज़ में हरकत करे त असां ठोड़ खे खणी चवंदासीं अरे असांजे पेश इमाम ॻाल्हाए छा थी वियो। ॻाल्हायो त सही, ॻाल्हायो त सही। ईअं आहे, इम्तिहान अचे पियो आशिक़नि जे वास्ते। पर ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे त मदीने वारे जाॾे रुख फेरा सभिनी असाबनि पंहिंजो रुख होॾे रखियो। ॻाल्हि जेका मूंखे करणी आहे उहा हाणे थी अचे, उहा न सम्झ वठां। कयूं बयान। हाणे जेको चवे थो त मूंखे वसीले जी का ज़रूरत ई कान्हे, छाजो वसीलो आहे? हाँ, पोइ जे वसीलो आहे त महिरबानी करे इन क़िबले ॾे मुंहुं करे नमाज़ न पढ़। सभिनी नबियनि जो क़िबलो आहे बैतुल मुक़द्दस। खुद मदीने वारे खे अल्लाह जो हुक्म थियो त तूं बि बैतुल मुक़द्दस ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़। इहो जेको क़िबलो असांखे थी मिलियो आहे मुहम्मद जे वसीले सां मिलियो आहे। वसीलो वसीलो ना छा छा है?
मुझा बाबा तू अॼु नमाज़ मूं करे न पढ़ न, इहो त नबीअ जे ख्वाहिश ते, नबीअ जे रज़ा ते, नबीअ जे वसीले सां असांखे क़िबलो मिलियो आहे। अॻ में तोखे सोढ़ा वसीलो मञणो पवंदो, पोइ इन काबे ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़णी पवंदी। न त बैतुल मुक़द्दस ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़, अदा जेकॾहिं असुरी सार थी त इंदिरा गांधी ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़। छॾ असांजी पचर, अॻ में नबीअ खे वसीलो मञ, पोइ इन क़िबले ॾे नमाज़ मुंहुं करे पढ़। हज़रत सुल्तान ज़ाइदो फरमाए पियो त 100 रोज़े 100 नफ़िल नमाज़ा 100 सजदे कर कर थके हूं 100 वारी मक्के हज गुज़ारन दिल दी दौड़ न मुके हूं चिल्ले चलिए जंगल भूड़ा इस गलती ना पके हूं सभी मतलब हासिल होंदे हजरत बाहू जदा पीर नजर एक तके हूं। आहे वसीलो या न? ॻाल्हायो न ॻाल्हायो न? अदा चरियो चवे सियाणो समझे, मां चवां थो मां चरियो लुल्लु। हाणे तव्हांजो सियाणा समझो, शक शुबो पवई त हक़ थी त उते बि पुछजांइ, सुभाणे टिट न ॾिजांइ। नानीअ वेठो करे वेही रहिया आहिनि, फ़कीर मौलवी हथ अचे वियो अथव। जे हिन जी नेत लॻव न त ॻोल्हिया बि न लभंदो, सभु राय बिंद वेठा हूंदव। अचो साईं अचो, हेॾे मथे चढ़ी अचो हाफ़िज़ साहब। साईं गुलाम मंसूर हेॾे मथे हलियो आहे। हाणे हथ मथे खणी करे सुभान अल्लाह चओ त वरी टीं आयत ॿुधायांव। वाह सही वाह, आयो आहे साईं। पोइ हाणे मां ॿारहं थिया आहिनि, अञा हलां हला न जेसि ताईं हल। वाह वाह हुकुम आहे तव्हांजो। चो त मां क़ुरान शरीफ़ मां, हे क़ुरान शरीफ़ आहे बाबा, हे क़ुरान शरीफ़ अथव। हिन क़ुरान शरीफ़ मां वसीले जे मुतालिक़ 20 आयतूं कढियूं आहिनि। हाणे मां काॾे वहाबी पाण बचाए लधो छॾाईंदो, भुटे साह कॾहिं मारिया क़ुरान जो कसम आहे। अल्लाह साईं तो फरमाए बदल्लाहु कुस्म बिहादल बलद। अल्लाह साईं तो फरमाए तो मूंखे कसम मक्के जे शहर जो। केर तो कसम खणे? थोरो ॾाढिया ॻाल्हाए भले खणे थो कसम त छाजो थो खणे? मक्के जे शहर जो कसम थो खणे पियो। हाणे अल्लाह साईं खे अर्ज़ु कयूं त मौला महिरबानी कर असांखे ॿुधाए, तूं इहो मक्के जो जो न कसम खयो त तुंहिंजो काबो आहे तंहिंजे करे कसम खयो थी न? अल्लाह साईं तो फरमाए त न, चाहे काबो हाई हाई बड़े बड़ा हाफ़िज़ अकबर तुंहिंजो दिलेरीअ सां ॻाल्हाए, चाहे काबो। हज़रत अब्दुल मुतलब तो चवे त बारीअ जे राति काबे में बीठो मां तवाफ़ बीठो पियो कर, अन अतूफ़ बिल काबत तिलकल लैला। काबे जो तवाफ़ बीठो थो कयो। हीअं जो नज़र करे ॾिठमि त सॼी दुनिया पई काबे खे सजदा करे, काबो वरी आमना जे घर ॾे पियो सजदा करे। जेको ॻाल्हायूं था जवाबदारीअ सां था ॻाल्हायूं, जंहिंखे पुछणो आहे भली पुछे। लठ नाहे, पाठो नाहे, क्लेशन नाहे, झेड़ो नाहे, बम नाहे, किताबनि जी बेड़ा अहिड़ा बूथ ते रखंदासीं जो तूं त मञीदे पर तुंहिंजी माउ बि मञीदी। ईअं वाइज थींदो आहे, छिनी निबेरी जेसि ताईं न कईसीं त पोइ छेलो छाजो खाधोसीं? पोइ त कुकुड़ खाइण असांखे हराम आहे, छाजो कुकुड़ आहे? ॻाल्हाए न। चवे थो ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे। अब्दुल मुतलब थो चवे त मां हीअं ॾिठो त काबे झुकी सजदो कयो आमना जे घर ॾे। मां हैरान थी वियो, सड़े काबा ओ काबा तोखे छा थियो? सॼी दुनिया तोखे थी सजदा करे, तूं आमना जे घर ॾे। आशिक तो चवे पियो त 15 रात परे परे हाय
जवे तो 15 रात परे परे हिया हली वेई हाक त मक्के शरीफ जे शहर जी थी खुशबू वई आखाक शायद शरफ अता कयुस इहो अरबी अबा अखलाक गुलाम नबी गमन खा आजा त्या गमनाक पो झुकी काबे पाक मुझे सजन के सजदा कया। वाह वाह। हजरत अब्दुल मुतलब तो जब मां तकड़ो तकड़ो जो वयो आमना साणी जे घर ॾे तो नूरानी चेहरे वारा तलवार हथ में खयूं हवेली शरीफ जे दरवाजे ते बीठा आहिनि। मां जड़ी मल जो अंदर पियो वञा त मां खे चयो तो अब्दुल मुतलब जी हिते बीह ॻाल्हाए त सही। अरे बाबा मुंहिंजो घर मूंखे छो था झलियो तो हाँ साईं तुंहिंजो घर पर सरदार जी ज़ियारत मलाइक करण आया आहिनि उहे वञनि पोइ तव्हां अंदर वञिजो। आशिक तो जवे को तो 19 रात जो अनंत ठा 19 रात जो अनंत ठा हली अजनबी आया बीखी दरवाजे मथा जल गुलड़ा बरसाया तन में तांग हुजूर जी जह दिल न तरसाया गुलाम नबी गमगीन ला मुझे सजन सरचाया के वया के आया मुझे दिल बरजे दीदार ले। सुभान अल्लाह। केरी त आशिक़ रसूल जमायत अचे पहुती आहे। असांखे ख़बर कान्हे का थोड़ू किराए ते माण्हू वठी अचे जलसो कामयाब कराने जी कोशिश कंदो आहे। खुदा जे ज़ात जो कसम आहे त में उहे बि आशिक़ रसूल वेठा जिन सोमणी जी मानी बि न खाधी ते गोॾा भञियूं वेठा थी दिल पर जे मोहब्बत में। आशिक़ तो चवे पियो त तोए यूं तलब हबीब जी हर तालिब खे या तमाम जहिड़ो खुलक मुबारक वा तहिड़ो मिठो मोहम्मद नाम कहीं कहीं जे साम सदाइयो असां सजण जे आयो साम परवर जहिते पान तो पढ़े दुरूद सलाम आ गुलाम नबी भी गुलाम उन मालिक जे महबूब जो। असां तुंहिंजा ख़ैर खां आहियूं खुदा जे ज़ात जो कसम आहे चऊं था नेक नमाज़ी आहे रोज़ायत आहे तबलीगी आहे अड़े हिन जा अमल हिक धक में हलिया न वञनि पर तूं असांखे सॼण पंहिंजो नथो समझे। ईअं आहे या मां ग़लति थो चवां? अड़े तोखे कसो इन दरवाज़े तो कड़ी लगी आहे जो तो मुंहुं मोड़ कई आहे। अफसोस जड़ी गाला जो तू मुसलमान थी करे पाजे नबी जे शान ते तो मुंह पारू थे वांगले जड़ो करे हे मानू तो के छा चवदा मगर इश्क वाला जेके आइन उहे इए चवदा थी त सीन सजण जे आसरे असा का शय कान कई पक अथम तपरी परे कदो दोरा पोल दई चरिया खरिया सब हेडे अचो हिन चुचकारी दो चई अहिड़ी ज़ात अज़ीज़ भाव आप ले असांजे पई जो गुलाम नबी के सभई असां आयूं चइजे आसरे। तो जे लेके तो हेडे तो ॾिसे बस असांखे न ॾिसंदो बंदा खुदा जा अहिड़ो होए त वञी ओॾे पछाड़ीअ बीहे हा हेरे ख्याल आहे अल्लाह तो चले बदलाव कुस्म बिहादल बलद मुखे शहर मक्के जो कसम है मालिक ठीक आ भला काबे जे करे तो कसम न खयो ज़मज़म जे करे कसम खई अल्लाह तो फरमाए त न चाहे ज़मज़म ॾिसे त हाजी कीअं ओढो थैलियूं पाणी जूं भरियूं ईंदा आहिनि
उथो पियो बीमार रहो तो शफा थे या है ना। पर आशिक तो चवे बुधा अरड़ी ही रात अल्लाह जो थियो हुक्म ही हिकदम में त देसी परदेसी दिसो मुझे दिल भर के दम दम में हूंदी हिन हबीब जी हारे हुकूमत हर दम में गुलाम नबी दी क़यामत ताई का कौल न थींदी कम में इहा कौसर ऐं ज़मज़म में रब हवाले कया हबीब जे न ज़मज़म जे करे भी न सफ़ा मरवे जे करे न हजर अस्वद जे करे न मकाम इब्राहिम जे करे न मेहरबानी कर असांखे ॿुधाए मुंहिंजा मौला तूं मके जो कसम छो थो खणे। अल्लाह साईं तो फरमाए पियो त इन्हीअ जे करे तो मके जो कसम खणा जो व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद इन्हीअ में मुंहिंजो महबूब मुहम्मद थो रहे। या रसूल अल्लाह चबो त मके के जे कॾहिं इज्जत ऐं फज़ीलत मिली भी मुहम्मद जे वसीले सां मिली। छाहे मक्को मक्को जॾहिं मके जहिड़ो जवान मुहम्मद जे वसीले जो मुहताज आहे त तूं कहिड़ी मां जो पुटु आहे। इज्जत तॾहिं मिलंदई जॾहिं इन्हीअ जा कदम चुमंदे। टे कुरान शरीफ़ जूं आयतूं ॻाल्हायो ॻाल्हायो सुभान अल्लाह त चओ। चौथी आयत मुबारक ॿुधो पढ़ूं। ऐं जॾहिं उन्हनि चयो मके जे काफ़िरनि मके जे काफ़िरनि अबू जहल वारनि अल्लाह जे कॾहिं कुरान ऐं नबी तुंहिंजे तरफ़ खां हक़ त पोइ असां तुंहिंजे क़ुरान खे तुंहिंजे रसूल खे कोन था मञूं न मञीदासीं असां चऊं था तोखे। ॻाल्हायो केर था ईअं चवनि मके जा काफ़िर अल्लाह जे कॾहिं क़ुरान ऐं नबी